बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हबीबन हेकार मझा मेहर सॾु कयो, सोमू सभु जमार ओरण इहो ई थियो। अॼु असीं महरान टेलीविज़न नेटवर्क जे हिन ख़ूबसूरत सेट ते मौजूदु आहियूं ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे त असां उनजी 19 सालगिरह निहायत एहतमाम सां ख़ूबसूरत रंगारंग प्रोग्रामनि सां कयूं पिया। पर उन्हनि प्रोग्रामनि जी रंगारंगी गुलदस्तो त उहा हस्ती जंहिं महरान टेलीविज़न नेटवर्क जो बुनियादु रखियो ऐं उहा हस्ती ग़ुलाम नबी मोहराई साहिबु असां सां गॾु आहिनि। मोहराई साहिबु, तव्हांजे पहिरीं तव्हां नाले जो जेको मोहराई आहे त मूंखे यादि थो पवे त असांजो हिकिड़ो लोकगीत आहे जंहिंमें आहे मोरो नाहे थोरो। ऐं जेकॾहिं तव्हांजे ख़िदमतुनि जो तस्करो इख़्तिसार सां बि कयां ऐं महरान टेलीविज़न जो जेको क्रेडिट आहे असांजे सिंधी क़ौम सकाफ़त फ़नून लतीफ़ा जे हवाले सां, त हिकिड़ो ओचितो हिकिड़ो इंजीनियर जंहिं महरान टेलीविज़न नेटवर्क जो बुनियादु रखियो, पर उन जे पुठियां जज़्बो जेको आहे उहो वतन पसंदीअ जो, वतन परस्तीअ जो आहे। ऐं पोइ उन खां अलावा तव्हां हिकिड़े बहितरीन बैकग्राउंड जेको तव्हांजो स्टूडेंट जो रहियो, हिकिड़े मज़ाहिमत पसंदि शागिर्द जी हैसियत में, त तव्हां ख़िदमत गुज़ार जी हैसियत में ऐं सियासी हवाले सां कहिड़े बि नज़ीरे सां तव्हांजी दिलचस्पी हुजे, पर तव्हीं बिलाख़िर पंहिंजे सिंध जा नुमाइंदा। ऐं उन खां अलावा ॿियो जेको दिलचस्प तरीन पहलू आहे जेको मूं ऑब्ज़र्व कयो आहे अव्हांखे, उहो आहे त हिकिड़े ख़ुशगुलू कर्नरस ऐं हिकिड़े जानम जी हैसियत वारो आहे। ऐं उन खां अलावा आउं सम्झां थो त जेके बि असांजा प्राइवेट टेलीविज़न चैनल आहिनि, पंहिंजा नेटवर्क आहिनि, उन में महरान जो जेको ज़ाहिर त पंहिंजो क्रेडिट आहे, जंहिंजा अदबी प्रोग्राम जिन ॿियनि शायदि चैनलनि एतिरी अहमियत न ॾिनी आहे अदबी प्रोग्रामनि खे, या ख़ुदि क्लासिकल असांजी जेका शाइरी आहे शाह लतीफ़ खां वठी सामियत ताईं, ऐं पोइ मोटिवेशनल जेको अंदाज़ अख़्तियार कयो आहे, त इहा इनफ़रादियत असांजे हिन चैनल जी आहे। असीं अॻिते बि उन जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते रोशनी विझंदासीं, पर हिन वक़्तु जेको ग़ुलाम नबी मोहराई साईं असांजे साम्हूं आहे, ऐं पुछणु चाहींदुसि त महरान ई लफ़्ज़, उन जी चूंड, ही सभु कुझु छा आहे, हिन जे बैक ते छा आहे? महरान त सिंध आहे न, महरान त सिंध आहे, तंहिं करे ॿ टे शयूं मां चवंदो हलां, ॿुधाईंदो हलां। हिकिड़ो त जॾहिं असां शागिर्द हुआसीं त असांजे साम्हूं 4 मार्च थियो, ऐं उहो 4 मार्च चिणंग उहा आई जंहिं वञण जे टुहण जो रस्तो हमवार कयो। जी बिल्कुलु। ऐं उन वक़्तु असांजो लीडर हिकिड़ो ई हो, मोहम्मद यूसुफ लगारी। दरअसल उन नर्सरी क़ाइमु कई, उन खां पोइ यूसुफ टालपुर आयो, मसूद नूरानी आयो, असां त वरी 70 में आयासीं। मामो त हो 67 में प्रेसिडेंट स्टूडेंट जो, 1967 में, तॾहिं त 4 मार्च थियो। सो उहा जेका ज़हन में चिड़ गई, पर तव्हांखे मां उन ज़माने जूं कुझु ॻाल्हियूं ॿुधायां त उन ज़माने में असां कंहिंखे 2 नंबर न चई सघंदा हुआसीं। असांजो इख़्तिलाफ़ हो जाम साकी सां, ऐं उहो न ते हो रुगो त हुनजो नारो हो हिकिड़ो त सिंधी महाजर भाई भाई। उन ज़माने में माहौल अहिड़ो कोन हो, तंहिंजे करे उहो हणंदो हो। बहरहाल उहो छो त कम्यूनिस्ट हो, ख़्यालनि जो या सोशलिस्ट हो, तंहिंजे करे हुनजो। पर उनखे बि असां इहो कोन चवंदासीं त 2 नंबर माण्हू आहे या एजेंसीज़ जो माण्हू आहे। ठीकु, त उहो जेको ज़मानो हो उन में केतिरियूं शयूं अहिड़ियूं आयूं जिन हिकिड़ी अजीब क़िस्म जो रूह ऐं जज़्बो पोइ। मां तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि थो ॿुधायां, यूनिवर्सिटी बंदि थिए असां ॻोठ हलिया वञूं। ॻोठ असांजो वञणु माना तो अचे त वञी फारग वेही रहिजे, न फारग न वेहंदासीं। जेका चिणग ॾिनल हुई असांखे, जेका ॿाहिरियल हुई या जेका असांखे सबक़ु ॾिनल हो, त बाबा 3 आदम खां पडीदन ताईं रेलवे स्टेशन रेल हलंदी। पोइ असां चवंदासीं 4-5 ॼणा जेके मोरे जा स्टूडेंट्स हुआसीं, बाबा हलो त हलूं इन्हनि गाॾियुनि में हली तकरीर कयूं ऐं सिंधियुनि खे ॿुधायूं त तव्हां सां वञण में छा पियो थिए ऐं तव्हां सां छा ज़ुल्म पियो थिए। ऐं मूंखे यादि आहे त हिकिड़ो त हिकिड़ी गाॾी में मूं इहा ॻाल्हि कई त बाबा हिते भट्ट बि जेको आहे रेलवे स्टेशन ते पंजाब खां थो अचे, पंजाबी ज़मीनुनि ते कब्ज़ो करे वञे, हिकिड़ो सिंधी असां पटके सां ॿधो, हिते खणी मूंखे आङुरियूं ॾिनई, मुस्लमान भाइरनि जे ख़िलाफ़ु थो ॻाल्हाई। इहे ॾींहं बि असां ॾिठा रेलवे स्टेशन ते गाॾी में हलंदड़। पर उहो शागिर्द, उहो माण्हू डिफरेंट हो। 1969 में 4 मार्च त हिकिड़ो लैंडमार्क आहे, पर 1969 में छा थियो जो जनरल यहिया सिंध जूं वोटर्स लिस्टूं उर्दू में मोकिलियूं। जी हा, ठीकु। सभु शागिर्द, दानिश्वर ऐं मामू यूसुफ लगारी त उहो उन ज़माने में कोन, हालांकि स्टूडेंट त कोन हो, पर रहबरी कंदो हो ज़रूरु। असां उन रहबरी हर कंहिं खां वठी हुई। ऐं मूंखे पॉलिटिक्स में, स्टूडेंट पॉलिटिक्स मां में चवंदा बीह इलेक्शन में। ख़ैर बहरहाल
जेको आहे 17 ॾींहं मूवमेंट हली, जेल भरियो तहरीक शुरू थी त सिंधीअ में लिस्टूं अचणु खपनि। माशाल्लाह जेल भरियो तहरीक जो मतिलबु इहो त 5 या 6 ॼणा वेहनि, जुलूस करे डंडो खणी त उनखे खणी ॿधी हली वेंदी पुलिस या आर्मी। ठीकु, 17 ॾींहं जनरल यहया खे कंहिं ॿुधायो त हाणे हीअ ॻाल्हि मामूली आहे, हीअ बाहि ॿरी पई आहे सिंध में। पोइ हुन इहो ऐलान कयो त हाणे सिंधीअ में बि थींदो। त उन ॾींहं खां पोइ नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं, उन ॾींहं खां पोइ इहो सिंधी ऐं उर्दू ॿिन्ही में लिस्टूं अचणु लॻियूं। केतिरा सिंधीअ जा नाला आहिनि जेके उर्दू में चई कोन था सघजनि, पढ़ी कोन था सघजनि। सो ख़ैर, वरी 70 में वञूं त जून में टुटी। उन खां अॻु में तहरीक जो हली पिए त मां उन ज़माने में वाइस प्रेसिडेंट हुयुसि। पर जहिड़ो प्रेसिडेंट हुयुसि, छो त असांजो प्रेसिडेंट जेको सो नाज़ुक मिज़ाज हो, भॼी वेंदो जॾहिं तहरीक हलंदी। उनखे आमलेट खपंदो ई खपंदो, सो जेल में आमलेट किथां अचे भॼी वेंदो। सो मां मोरालेस मां ई हूंदो हुउसि प्रेसिडेंट। उहो मिलिट्री कोर्ट तॾहिं साल सज़ा बि ॾिनी। उहो जेको आहे इन्हनि ॻाल्हियुनि ते पोइ त वञूं टुटी वई। पोइ जेल में हुआसीं। भुट्टे साहिब नवंबर में या अक्टूबर में सियासी क़ैदियुनि जे आज़ादी जो मुतालबो कयो, पोइ असां आज़ादु थियासीं। पर मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदो हलां त तंहिं ज़माने में क़ौम परस्त हूंदा हुआ सभु। 70 खां पहिरीं सभु क़ौम परस्त हूंदा हुआ। क़ौम सिंध प्रायोरिटी हूंदी। भुट्टो साहिबु आयो त भुट्टो साहिबु पावर में अचण खां पोइ हुन पेनिट्रेट कयो। मूंखे बि यादि आहे त मुख़्तियार सवराणी खे बंदूक ॾिनी त वञी ॻाल्हि बि ॾिनी, बंदूक बि ॾिनी, LMC में फायरिंग थी ऐं हुन खां पोइ इहो सिपाह वफ़ा जो सिलसिलो शुरू थियो। पर ॻाल्हि आहे त कंहिं माण्हू में शक न करे, मुहब वतन हूंदा हुआ माण्हू, सिंधी परस्त हूंदा हुआ माण्हू। हींअर बि जेका हीअ प्रॉमिसिस जी ॻाल्हि हले पई न, त माण्हुनि खे अजायो वॾी आज़माइश में विझंदा, माण्हू कोन मणंदा। जी बिल्कुलु। सिंधी माण्हू जो अहिड़ो प्यार आहे सिंध सां, पोइ भली पीपुल्स पार्टी में किथे बि हुजे सभिनी खे छॾे हली वेंदो। अमर साहिबु, तव्हां जेका गुफ़्तगू बैकग्राउंड पंहिंजो जेको तव्हांजो अकेडमिक रहियो शागिर्द जी हैसियत में, हिकिड़ो मज़ाहिमत पसंदि ऐं वतन परस्त, पोइ बिलाख़िर जॾहिं असां महिराण जे जॾहिं 19 सालगिरह खे अचूं पिया ऐं तव्हां उन जा सरवाण आहियो, त कहिड़ो ख़्यालु खणी, कहिड़ा टारगेट हुया? त आऊं अॻई पाकिस्तान टेलीविज़न मौजूदु आहे, ॿिया प्राइवेट चैनल सिंधी उर्दू में मौजूदु आहिनि। त जेकॾहिं तव्हां महिराण जे नाले सां अचो पिया मैदान में, त तव्हांखे वादीअ महिराण जी छा ख़िदमत करणी आहे? कुझु दोस्त मिलियासीं, तिन चयो त हिकिड़ो अहिड़ो चैनल अचे जेको रुॻो सिंध जी ॻाल्हि करे। सही। अलाए कीअं मूं हामी भरे रही रहियुसि 2008 में 7 में लाइसेंस लाइ अप्लाई कयुमि। नालो महिराण रखियुमि, कंपनी जो नालो इंडसलिंक आहे, नालो महिराण रखियुमि। पैमरा में इहो कानून आहे त जंहिं पहिरीं नालो चूज़ कयो उनखे उहो मिलंदो। उन खां पोइ वरी अची विया मतिलबु जावेद शाह जीलानी, नासिर शाह सभु आया। उहे उन्हनि वरी ॿी उन्हनि कंपनी ठाही महिराण TV प्राइवेट लिमिटेड। अच्छा। उन्हनि अप्लाई कयो त असांखे महिराण जो नालो ॾियो। उन्हनि खे रिफ्यूज़ थिए त कोन मिलंदो, तव्हांखे प्रायोरिटी आहे जंहिं पहिरीं अप्लाई कयो। मुंहिंजो दोस्त हो पैमरा जो चेयरमैन इफ्तिखार रशीद, त हिकिड़ी ॾींहुं मूंखे कॉल कई। मूंखे चई यार बात तो सुनो, ये आपने उनजो असांजी वरी छा हो जो पोस्टिंग में पंजाब में गॾु हुआसीं, दोस्ती बि वरी ॻाईंदो हो, मां बि ॻाईंदो हुउसि, दोस्ती तमामु घाटी हुई। माना जानम सां उते बि जानम गॾु हो? हा, जानम उते बि गॾु हो। न, जानम त शागिर्दी दौर में उनखे बि मौसीक़ी सां दिलचस्पी। सो उन मूंखां पुछियो यार तुम सीरियस हो या ऐसे ही तुमने दरख्वास्त दे दी? मैंने कहा मैं सीरियस हूँ। पोइ हुननि खे प्राइम मिनिस्टर शौकत अज़ीज़ प्राइम मिनिस्टर खे चई त वो हो नहीं सकता, मेरा दोस्त है, मैं उसका महिराण किसी और को नहीं दे सकता। ख़ैर ईअं मिलियो महिराण असांखे। हाणे ॻाल्हि आहे त स्ट्रेटेजी त भई प्रोजेक्ट अची वई, लाइसेंस बि मिली वियो, हाणे स्ट्रेटेजी छा कयूं? हेतिरा कराची में आहिनि, हैदराबाद में छो न कयूं? इहा डिबेट हली दोस्तनि में। मामो यूसुफ बि असांजो रबरी कंदो। मुंहिंजे हैदराबाद में 5 या 6 यूनिवर्सिटीज़ आहिनि। एतिरो ह्यूमन रिसोर्स आहे, मटीरियल आहे, रोज़गार मिलंदो माण्हुनि खे, ट्रेनिंग मिलंदी माण्हुनि खे। हीअ नई फील्ड आहे, हिन माण्हू ईंदा। नतीजो छा थियो जो पोइ इहो फ़ैसिलो थियो हैदराबाद में? सभिनी चयो त हिकिड़ो इशू ज़रूरु थींदो त टेक्निकल इशूज़ थींदा, छो त हिते टेक्निकल माण्हू कोन्हनि जेके तव्हांजे को प्रॉब्लम अचे त हुनखे हल कनि। पोइ असां अहिड़ो नमूनो रखियो जो उते जेको टेक्निकल माण्हू असां एंगेज कयो, पोइ हुनखे कॉल कंदासीं त कार में चढ़ी अची पहुचंदो 2-2.5 कलाकनि में। शुरू में टीचिंग प्रॉब्लम्स ईंदा आहिनि, पर मां इहो ज़रूरु चवंदुसि त महिराण हिकिड़ो नओं रंग ॾिनो, 100% नओं रंग ॾिनो। हाणे जीअं शाह सचल सामी त असां चवंदा आहियूं, पर सामी किथे बि कोन हो, सामी महिराण आंदो। ठीकु, असांजी म्यूज़िक बि डिफरेंट सभिनी खां।
सभिनी खां हिन में जानम जो हथु इहो हो जो ॿुधाईंदो हलां मां तव्हांखे त मूं म्यूज़िक सिखी आहे ऐं उस्ताद फिरोज़ गुल जी हाँ उनखे पॉलिश कयो पर यूनिवर्सिटी जे दौर में बल्कि प्राइमरी जे दौर में तॾहिं प्राइमरी उस्ताद असांजो जेको न छा प्राइमरी स्कूल हूंदो मूं शाह लतीफ़ जी सूरमिन जा बि किरदार कया स्कूल प्राइमरी स्कूल में छो त आवाज़ु सुठो हूंदो न त मूंखे अॼु बि यादि आहे लीला चनेसर जो छो त लीला खे ॻाइणो हो तंहिं करे मां लीला थियुसि ॿियो असांजो दोस्त थियो चनेसर पर छा उहा क्वालिटी ड्रामनि जी छा उहा स्क्रिप्ट हूंदी छा उहो लिरिक्स हूंदा इहो एक्चुअली इहो ॿिया प्राइमरी लेवल खां वठी इहा सिलसिलो हलियो मां इहो ज़रूरु चवंदुसि त सिंध जे एंटी वन यूनिट मूवमेंट में हिकिड़ो मुंहिंजो कंट्रीब्यूशन हो छो त मां मूं त निकिरी वियो हो स्टूडेंट लाइफ खां पोइ वरी प्रैक्टिकल लाइफ में हो असां 68 में पहिरियों दफ़ो या 69 में यूनिवर्सिटी बसूं खयूं शाह लतीफ़ जे मेले ते शाह लतीफ़ जे मेले में अंदरि असां GS जा नारा ऐं इहे अयाज़ जी कलाम सिंध देसरी धरती तो ते पंहिंजो सीस निमाया बल्कि हिकिड़ो दफ़ो छा थियो जो असां शागिर्द घणा हुजूं न शाह लतीफ़ साहिब सरकार स्टेज ते कंट्रोल करे बीह रहियासीं त बसि सिंधियुनि जा शागिर्द ॻाईंदा लतीफ़ जो कलाम ॻाईंदा सो मूं लीड पे कयो एजाज़ कुरैशी हो पंहिंजो असांजे दोस्त आया यूनियन जा उहे हुया सेक्रेटरी जनरल हो असांजो याकूब ज़रदारी ऐं ॿिया सलेमान चांडियो उन सभिनी ॻोठी हली मथे बीह रहियुसि कलाम शुरू थियो जाग बिटाई घोट तोखे सिंधुड़ी थी सड़ना करे मरनि पयूं मारवियूं क़ाबू आहिनि कोट अच त तुंहिंजे ओट ॾाढनि खे ॾारे विझूं सिंध दे सॼी धरती तो ते पंहिंजो सीस निमाया मिटी माथे लाइ इहो 68 में या 69 में असां पहिरियों दफ़ो ऐं उहो रिले हूंदो तॾहिं रेडियो पाकिस्तान रिले कंदो इहो मेलो सॼो उनजी कारवाई रिले थींदी बिल्कुलु लाइव सॼी सिंध ताईं लाइव पहुतो इहो कलाम सो ख़ैर पोइ आयासीं त भई हाणे छा कजे त पोइ मां छो त म्यूज़िक सिखियल आहियां तंहिं करे मूंखे रागनि जी बि ख़बर हुई मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त कहिड़ा राग जेके मां नथो सम्झां त सिंधी ॻाइण कॾहिं जय जयवंती कॾहिं कंहिं बि ॻायो आहे मूं जय जयवंती में तव्हांखे कलाम ॿुधाईंदुसि ठीकु ऐं ॿियो बि हिकिड़ो कला आहे ॿ टे राग आहिनि जेके किथे बि कोन्हनि के मूं वटि आहिनि पर मां ॿी बि ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त म्यूज़िक छो ठीकु आहे जो मूंखे अलाए छो कुदरती ॾात चइजे छा चइजे असांजा म्यूज़िक जेके हूंदा जेके म्यूज़िक कंपोज़ कंदा जीअं सामी जी आयो तव्हां कीअं कंपोज़ थिए त मां म्यूज़िक स्टूडियो में ऐं पोइ उन्हनि खे चवंदुसि त उहे चवंदासीं धुन नथी निकिरे उहो रब जो को करम हो फलाणो राग वॼाए चङो इहो नथो अचे बेरी बि नथो अचे एमन ते अचु एमन ते नथो अचे त भोपाली ते वञु मालकोस ते वञु फलाणी ख़ैर बहरहाल अलाए छो इहो को रब जो करम 10-15 धुन कढी मूं चवां हीअ धुन त वलो अस्थाई थो यंत्रो थो मुंहिंजी जेका रग आहे उहा अञा बि जानम ते बीठी आहे पर असीं मौराई साहिब सां असांजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे असीं वठूं था मुख़्तसिर ब्रेक मेहरान टेलीविज़न नेटवर्क अॼु उनजी 19 सालगिरह बल्कि असीं चवंदासीं त जश्न सालगिरह ऐं असांजे लाइ जशन जो समय इहो आहे त हुनजा सरवार ग़ुलाम नबी मोराई साईं असां सां गॾु आहिनि ऐं मोराई साहिब मूं जीअं जिते ॻाल्हि छॾी हुई त उहो जानम लफ़्ज़ आहे हालांकि तव्हांजो नालो ग़ुलाम नबी मोराई आहे पंहिंजी माशाअल्लाह तव्हांजी सुञाण ॾाढी इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे यार इहो थियो छा जो मुंहिंजो चेयरमैन हूंदो जनरल हिदायतुल्लाह न्याज़ी जी जी मां जॾहिं नेशनल लाइफ अथॉरिटी में हूंदुसि मूंखे ख़बर न आहे त हिकिड़ो नेक ऐं ग़ैर मुतासिब माण्हू हूंदो हो ऐं मूंखे उहो नंबर 1 चवंदो हो प्यार मां यानी ईअं बि आहे मूंखे एज़ाज़ु हासिलु आहे त नवाज़ शरीफ़ चयुसि त GM रखो पंजाब में चौधरी खे हिकिड़े मूं सस्पेंड कयो हुते GM रखो त चयईंसि त साईं फलाणो GM आहे मुंहिंजो केरु आहे चई सिंधी आहे जतोई जो दोस्त आहे उते दोस्त चवंदा आहिनि जतोई जो दोस्त आहे जतोई साहिब सां तालुक़ हो चई ठहियल कोन 90 में प्राइम मिनिस्टर तां जहिड़ो थियो हूंदो चई कोई और देखो वरी ॿियो दफ़ो चई मूंखे पाण थो ॿुधाए त ISI जो DG बैठो चई त भई अभी तक जनरल साहब आपने बंदा नहीं रखा GM पंजाब चई साहब मेरा कहेंगे तो मैं तो उस बंदे की गारंटी दूंगा ना जिसकी इंटीग्रिटी की भी और उसकी एफिशिएंसी की भी तो ये मेरे नज़र में ये बंदा है मां लॻुसि GM पंजाब
लाहौर इस्लामाबाद मोटरवे पहिरियों मोटरवे जी हाँ ठाहिराइण में मुंहिंजो वॾो कंट्रीब्यूशन आहे माशाल्लाह सर त उहो मूंखे जानम चवंदो हिकिड़े ॾींहुं छा थियो पाण थो ॿुधाए बेल वॼाई उहो जानम को बुलाओ सो माण्हू पटियालो फिरी आया भाई जानम केरु आहे सो वरी चइसि जानम तो कोई अड़े बाबा वो गुलाम नबी मोहराई वो बुलाओ सो ईअं मुंहिंजो जानम रखिजो गुलाम नबी मोहराई वारी ॻाल्हि ईअं बि थियो जो हिननि खे फ़ोनूं ईंदियूं त बाबा जानम जो असांखे फ़ोन जो त असांजी शादी आहे हुते जी ॻाल्हि न त असांखे खामखा वहम हो त जॾहिं तव्हां यूनिवर्सिटी पढ़ंदा हुओ ज़ाहिर को एजुकेशन ॾी हू त मतां ईअं त कोन्हो त तव्हां कंहिंखे भुल में जानम सॾियो हुजे ऐं पोइ हुनजी यादि में पंहिंजो मुस्तक़िल नालो इहो न जनम जो बैकग्राउंड इहो आहे ॾाढो ज़बरदस्त तव्हां ऐं लिकाइणो बि त भई गुलाम नबी मोहराई मालिक बा वरी हे बा इहो असांजो जनरली त को अहिड़ो असांजे हिन सोसाइटी में हिन ॻाल्हि जी केतिरी तारीफ़ कान थी थिए सोसाइटी में हिकिड़ो लाइट तव्हां सां सवाल कयो पर असीं छाकाणि त हिकिड़ो सालगिरह जो मौक़ो आहे मोहराई साईं त को बि माण्हू अकेलो कुझु बि कोन हूंदो आहे उन सां गॾु हिकिड़ी थिंक टैंक बेहदि ज़रूरी हूंदी आहे इन मौक़े ते मूंखे ॿ हिकिड़ा शेर था यादि पवनि छो त शेर शाइरी सां दिलचस्पी आहे पंहिंजे सवाल ते ईंदुसि त हू मजरू सुल्तानपुरी जी शेर है त मैं अकेला ही चला था जानबे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवां बनता गया या वरी रईस फरोग जो हिकिड़ो शेर है त हुस्न को हुस्न बनाने में मेरा हाथ भी है आप मुझको नज़रअंदाज नहीं कर सकते ऐं सम्झां थो त तव्हांजी थिंक टैंक जेका तव्हां तमामु इंटेलेक्चुअल ऐं असांजे सिंधी समाज जूं तमामु नामियारियूं शख़्सियतूं आउं चाहींदुसि त कुझु दुनिया में आहिनि कुझु मौजूदु न आहिनि एडमिनिस्ट्रेशन या उन सां गॾोगॾु प्रोग्रामिंग जेका तव्हांजी थी आहे ज़रूरु हीउ मौक़ो आहे त उन जो कंट्रीब्यूशन जेको तव्हां सां गॾु आहे तव्हीं मालिक आहियो ऐं तव्हांजे ख़्यालनि खे फ्लोरिश कनि पिया त उनजो नालो वठणु ज़रूरी आहे ॿुधो ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी ॻाल्हि मां अञा ॿुधाईंदो हलां त मां इंजीनियरिंग में उहो GM पंजाब युसि त मां उतां पंहिंजी स्कॉलरशिप कराई MBA इंग्लैंड में मां MBA वञी इंग्लैंड में कई आहे मूंखे ख़बर कान्हे त को मां इहो चैनल खोलींदुसि पर मूं उते मीडिया कम्युनिकेशन जो सब्जेक्ट खयो ओके पोइ असांखे प्रोग्राम कंडक्ट करणु इहो करणु BBC ते ट्रेनिंग ॾिननि सॼो साल सो माना उन हिसाब सां मां BBC वारनि जो ट्रेंड थियल एंकर पर्सन आहियां घटि में घटि ठीकु ऐं हुन में मूं पोज़ीशन बि खई ऐं हिंदुस्तान जा तमामु ऑफिसरनि जी हुई बेसिकली हिंदुस्तान जा 29 ऑफिसर हिकिड़ो मां हुउसि तंहिंजे करे उहो उन ट्रेनिंग जो बसर हो उन खां पोइ डेफिनेटली शुरू में असांखे माण्हू चङा मिलिया जिन ख़ासि तौर ते एडिटिंग वारा या जेके कनि था इहो कमु सॼो हाणे जीअं फॉर एग्ज़ाम्पल मूंखे लतीफ़ सरकार जूं 7 सूरमियुनि जूं फिल्मूं ठाहिण को मज़ाक़ न आहे बेशक बिल्कुलु असां ठाहियूं 7 ई ठाहियूंसीं ऐं उन खां पोइ जीअरे ज़ियारत जेको असां ॻाल्हायो आहे कंहिं अॻु में कोन ॻायो आहे कमाल सर वाकई कंहिं न ॻाल्हायो आहे ज़बरदस्त सर ठीकु लतीफ़ सरकार जो आलीशान लीला मास्टर वली ऐं मास्टर वली ऐं हुन ॻायो आहे मैडम भाउ जो ॻायो अथनि ऐं अहिड़े नमूने सां खोड़ शयूं जेकी सचल कोन एतिरो ॻायल जेतिरो असां सचल ॻाल्हायो आहे जी बिल्कुलु असां अयाज़ ॻाल्हायो आहे असां तव्हांजो पंहिंजो इहो जेको असांजो साईं आहे जंहिं जो थर जो सुजावली सर्वेज सुजावली साहब उहो ॻाल्हायो आहे ऐं जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई महिराण जूं जन्नतुल फिरदौस जन्नतुल फिरदौस न ॿियूं हिकिड़ी शयूं अथसि जेके इहो अथसि त माण्हू विकाणो पैसे इहो ओके हाँ इब्राहिम मुंशी इब्राहिम माण्हू मोतीअ दाणो उहो ई माण्हू जेको कोन विकाणो उहो सोई माण्हू मोतीअ दाणो जेको कॾहिं कोन इब्राहिम मुंशी हा उनखे पर असां जिते जिते असांखे को चङो इटम मिलियो पियो न असां ॻाल्हाए पिए तव्हांजो आगा सलीम एग्ज़ैक्टली उन असांजी ॾाढी मदद कई हिन में ख़ासि तौर ते सामी जे कलाम खे ॼाणे जो त सामी जी का काफ़ी वाई ॻाल्हि कान्हे वाई लिखियलु कान्हे पर हुन असांखे अहिड़ो नमूनो कढी ॾिनो जो हिकिड़ो शइ हाणे जीअं आहे त अखिड़नि मंझि ओताक आहे यार हबीबनि जी अखिड़नि मंझि ओताक आहे यार हबीबनि जी शाइरी ॾिसो हिकु तख़युल ॾिसो सो ॻाल्हि आहे त उन में आगा सलीम आहे पंहिंजो तव्हांजा जेके
कुझु नाला मूंखे बि यादि अचनि पिया ॿुधायो। छाकाणि त सॼी प्रोग्रामिंग जेका असां शुरू कई था ऐं अॼु बि तव्हांखे यकीन सां थो चवां त जिते बि वेंदो आहियां सिंध में त राति जो मुस्तफ़ा कुरैशीअ खां वठी वॾियुनि वॾियुनि शख़्सियतुनि ताईं महिरां टेलीविज़न जी स्क्रीन उन्हनि जे ॾाढो खुलियल हूंदी आहे। शौकत हुसैन शोरो साहिब जो नालो आहे या काज़ी ख़ादिम साहिब, डॉक्टर काज़ी ख़ादिम, शौकत शोरो, ॿियो जेको पठाण जेको लेखक हो, ड्रामा लिखंदो हो, जी बिल्कुलु, आगा सलीम आगा सलीम, आगा सलीम त हो। जी हा। पर आऊं हिन वक़्तु तव्हांजी बि असां सां सरकार रही आहे उन ते थो अचां त पर उन ते अञा पोइ ईंदुसि छाकाणि त ग़ुलाम नबी उमर साहिबु मालिक हुजण सां गॾोगॾु हिकिड़ी जेका हैरत अंगेज़ जंहिंजी असांखे हाणे बि ख़बर पए पई त तव्हांजो स्टूडेंट लाइफ हिकिड़े तहरुक पसंदि शागिर्द जी रही आहे ऐं पोइ तव्हां पंहिंजे एंकर जो जेको हवालो ॾिनो इंग्लैंड वारो, त हिन वक़्तु जेको असीं हिकिड़े सिधी ॻाल्हि में जंहिं हस्तीअ खे ॾिसूं था ऐं बेबाकीअ सां ॻाल्हाईंदे ॾिसूं था ऐं उहो बि हिकिड़े अहिड़े चैनल हिकिड़े अहिड़े मुल्क में जेको पिमरा जे अंडर कमु करे थो, त कॾहिं ख़ौफ़ थिए थो त को पुछाणो थींदो, छा कॾहिं थियो पुछाणो? ॿुधो हिकिड़ी तव्हां ॻाल्हि ॿुधायां, थिए थो पुछाणो, थिए थो पुछाणो थिए थो, छो त कॾहिं माण्हू ॻाल्हि कुझु एॾी करे थो वञे, जी बिल्कुलु, मजबूर आहे माण्हू पंहिंजे मामलनि खां जो, पर इहो आहे जो पोइ मिड़ई हैंडल करे था वञूं ॻाल्हि खे, हैंडल करे थो वञे माण्हू ॻाल्हि खे। पर हिन मुल्क में आज़ादी कान्हे, कतई आज़ादी कान्हे जो तव्हां इहो सभु कुझु ईअं ॻाल्हायो। पर ॿी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां जेका घटि माण्हुनि खे ख़बर आहे, त मूं नौकिरी त कई सरकारी, पर मां जीअं MBA करे आयुसि, मुंहिंजी उमिरि 52 साल आई, मूं रिटायरमेंट 20 ग्रेड जी वापसि रिटायरमेंट वरिती, 20 ग्रेड जी, 20 ग्रेड मां नेशनल हाईवे अथॉरिटी मां रिटायरमेंट वठी हिते पंहिंजो कमु कयो। सो ॻाल्हि आहे त यार आहे हर कंहिंखे हलणो, पर पंहिंजो हिसे जो ॾीओ ॿारे वञिजे। सही, बिल्कुलु। ऐं सम्झां थो त तव्हां जेको ॾीओ ॿारियो आहे, ऐं सिर्फ़ु उन्हनि ॻाल्हियुनि खे रिवाइंड थो कयां, छाकाणि त आउं ख़ुदि बि महिरां टेलीविज़न जो हिकिड़े सुठे ॾिसंदड़ जी हैसियत में रहियो आहियां ऐं उनजी प्रोग्रामिंग जॾहिं तव्हां सहरा पे कया त मूंखे यादि आहे त मुर्तज़ा मजबूर ऐं पोइ तव्हां हिकिड़ो नओं आइडिया खणी आया जेको पहिरियों दफ़ो तव्हांजे चैनल तां डॉक्यूमेंट्रीज़ या ड्रामा इहे सभु कुझु हर कंहिं वटि आहिनि थियो पिए। वरी असां ॾिठो त अदबी प्रोग्रामनि खे बि का बि अहिड़ी पुठि भराई कोन हुई कंहिं बि चैनल तां। हिकिड़ो हफ़्तेवार को प्रोग्राम PTV खणी पेश कंदो हूंदो, अदरवाइज़ तव्हां साहत रस जे नाले वॾी में वॾियूं अदबी जेकी शख़्सियतूं आहिनि असां स्क्रीन ते तव्हांजे यकीननि त तव्हांजे आवाज़ ख़ज़ाने में मौजूदु हूंदियूं ऐं उनखां पोइ क्लासिकल रागनि ते जेको संगीत संसार जा कुझु प्रोग्राम जेके माशाअल्लाह थिया, जिन में तव्हां रागनि जी शनासाई असांजे ॿुधंदड़नि खे पहुचाई ऐं गॾोगॾु आउं वरी हिकिड़ो जेको ॿियो प्रोग्राम आउं क्रेडिट नथो खणणु चाहियां, आउं मुर्तज़ा मजबूर खे थो ॾियां, तव्हां हुनजा आइडिया जा ॾींदड़ आहियो, उहो आहे महिराण जा रागी ऐं उहे मोहरा साईं उहे 100 प्रोग्राम आहिनि ऐं आउं तव्हांखे ॿुधाए थो सघियां त पाकिस्तान टेलीविज़न हुजे, रेडियो पाकिस्तान हुजे, हुन वटि 100 प्रोग्राम प्रिज़र्व्ड न आहिनि कंहिं बि हिकिड़े माण्हूअ जे पुठियां। त आउं हिन वक़्तु तव्हांखे पुछणु इहो चाहींदुसि त तव्हां जेको मोटिवेशनल कमु आहे जेको तव्हां कयो आहे, मिसाल तालीम जा हफ़्ता, इहो छा आइडिया हो त तव्हां छा थिए ॾियणु पिए चाहियो तव्हां? ॾिसो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधां, मां ॿाहिराड़ीअ जो माण्हू आहे बुनियादी तौर ते, जंहिंमें बि ॾुधी मोरे में लाइट कान हुई, बतियुनि ते ॿरंदासीं या वरी पोइ म्यूनिसिपैलिटीअ जा गोला आया उते पढ़ंदा हुआसीं। मूंखे इहो बि यादि आहे त कॾहिं कॾहिं नौकर जेकॾहिं बीमार थी पए छा पए त पोइ मोरे जे ॿाहिरां जी ज़मीन हूंदी हुई, पोइ घोड़े ते चढ़ी वेंदो हुउसि, वञी उतां ॿाहिरि घोड़े ते चढ़ी तव्हां गाहु खणी ईंदो हुउसि, वञी कुतुर पाण हणंदो हुउसि, कुतुर हणी ऐं हुनखे बो मिलाए खाराए वॻो। सो इहो नेचर जे एतिरो वेझो हो माण्हू। नंढे हूंदे ई प्राइमरी में ई मूं घणा कम सिखी वरिता ऐं वालिद साहिबु चयो त वापारी बि हो, ज़मींदार बि हो, त मूंखे वापार बि सेखारियईं। ऐं हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, त मूं जॾहिं प्राइमरी पास कई त मुंहिंजी उमिरि 12-13 साल हूंदी, त बाबे चयो हाणे ॻाल्हि ॿुध, वॾो पुटु आहीं मुंहिंजे लाइ खोड़ आहीं, तूं बसि मुंहिंजे कम जो आहीं, मां वञी तो बेटाई करे अचां, 20 पेजिस तोखे ॾियां थो, एतिरा टोया एतिरा पाटियूं, तॾहिं किलोग्राम कोन हो न, टोया पाटियूं तूं कढी थो ॾीं मूंखे, तंहिं करे बसि हाणे खोड़ थियो। मुंहिंजो हुकुम। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, उस्ताद जी मां ॻाल्हि थो करणु चाहियां। उते मुंहिंजे उस्तादनि खे ख़बर पई त सभिनी जो स्कूल लीविंग सर्टिफिकेट हलियो वियो आहे, हिन जो पियो आहे। पतो कनि त छा आहे, चवनि त पीउ नथो पढ़ाए सघियां, नंढड़ो शहर हो, नंढड़ो ॻोठ हो, हुन में त ख़बर पइजी वई त छा आहे। उस्तादनि जो वफ़द वियो आहे बाबे ॾे, त
त बाबा डिस्ट्रिक्ट काउंसिल हाई स्कूल आहे मोरे में, हिते मैट्रिक करणु सुबुह जो वञे मंझंदि खां पोइ तोसां गॾु हुजे। ईअं मूंखे मैट्रिक जी इजाज़त मिली, जेको उस्ताद जो अहसान आहे मुंहिंजे मथां। पोइ त हाणे माण्हू खे ख़बर पइजी त अॻिते पढ़णो आहे, कुझु करणु। तव्हां ज़बरदस्त अहिड़े मोड़ ते पिया अचो। तो मां चवां थो त जेको तइलीम जी हा, कंहिं बि क़ौम जी, कंहिं बि तबिके जी, सही, जेकॾहिं तव्हांजी तइलीम ठीकु आहे त उहो क़ौम सही आहे। बदकिस्मती आहे सिंध जी, त उहो सिंध जी तइलीम जेका 60s में हुई, 70s में हुई, 50s में उहा न रही आहे। हाणे वक़्तनि जेके बि आया आहिनि तिन तबाह बर्बादु कयो आहे। ऐं इहा ॻाल्हि एतिरी न आहे। हिकिड़ो दफ़ो छा थियो जो 2012 में ज़रदारी साहिबु घुरायो चैनल जे मालिकनि खे, त इस्लामाबाद 2012, छो त ॻोठ जो बि आहे की भई की थोरो घणो सुञाणूं बि। सो मूंखे चई त छा हाल आहे, ॿार काथे पुता ई करे छो ॿी छा ख़बर आहे? मुंहिंजी ख़बर त ख़राबु आहे। छा आहे? मुंहिंजी तव्हांखे ख़बर न आहे। ईमानी मुंहिंजी त चई छा आहे? मुंहिंजो तव्हांखे इहा ख़बर कान्हे का त कंहिं ऑफिसर जी पोस्टिंग पैसनि खां सवा कान थी थिए, कंहिं ऑफिस 9 बजे खां पहिरीं कान थी खुले, ग़रीब माण्हू मानी पाण सां ॿधी थो अचे, त मुख़्तियारकार आहे लभे ई कोन। 5 बजे हुन एजेंट पिया हलंदा, एतिरा पैसा घणा एकड़ विकिणी थी, 4 एकड़, घणे 5 लख रुपया, 50,000 रुपया 10% ॾिए त तोखे मिलंदो, सेल्स सर्टिफिकेट कागज़ ई कोन था मिलनि। ॻाल्हि ॾाढी दिलचस्प आहे। असीं कुझु लम्हनि जे लाइ वक़फ़े ते था हलूं ऐं ग़ुलाम नबी मोराई साहिबु असां सां गॾु आहिनि। महरान टेलीविज़न नेटवर्क ऐं उनजी 19 जश्न सालगिरह, बल्कि सालगिरह, ऐं उनजा सरवाण असां सां ग़ुलाम नबी मोराई साहिबु गॾु आहिनि। असां सिलसिलो असांजो हलियो पियो त हीअ जेका तव्हांजी ख़ासि हिकिड़ी टारगेटिड तालीम जा हफ़्ता, ऐं पोइ अलामा इक़बाल ऐं पंहिंजे ॻोठ ख़ासि तरह सां मोरो, माण्हू जिते पैदा थियो आहे, जिन स्कूलनि में तव्हीं पढ़ियो, ऐं तव्हां एॾा सुठा सुठा मिसाल ॾिना आहिनि। हालांकि विच में मूंखे अञा दिलि चए थी त तव्हां जेकॾहिं एॾी अर्ली एज खां वठी जवानीअ ताईं रुॻो हिकिड़ी मुतहरिक ज़िंदगी, त प्यारु करण जो मौक़ो मिलियो या? हा, चवणो प्यार खां सवाइ ज़िंदगी कहिड़ी आहे? प्यार खां सवाइ कहिड़ी? प्यार बिल्कुलु मौक़ो मिलियो, ऐं मूं ज़िंदगी पंहिंजी भरपूर गुज़ारी आहे। प्यार बि भरपूर कयो। मिसाल मुंहिंजो सम्झो पिया त तव्हां, मां सम्झां थो, हीउ प्यार न आहे, हीउ प्यार न आहे धरतीअ सां। धरतीअ जे करे धरतीअ सां प्यार आहे न। धरतीअ जे करे तव्हां छा छा कहिड़ी कहिड़ी रिश्ता खणो, तव्हां पाण था चओ। पर आउं उन प्यार जो ज़िक्र थो कयां जंहिं शाह लतीफ़ खे शाह लतीफ़ कयो, जंहिंजी चीच सैयद हथ में लहर न को लोॾो, त अहिड़ो को लहर लोॾो प्यार, अहिड़ी लहर लोॾो खोड़ तॾहिं त थींदो आहे, सुर निकिरंदो आहे। बहरहाल असां वरी मोटी था अचूं उन्हनि तव्हांजे क़ाइमु कयल उन्हनि स्कूलनि ते, उन्हनि जी कारकर्दगी या उनजो आउटपुट छा रहियो? मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां। हा, मूं जीअं तव्हांखे चयो त मां तइलीम जे करे थियां, जी हा, ठीकु, मां न पढ़ां त कुझु कोन थियां, ॻोठाणो हुजां। मूं उते दोस्त हो मुंहिंजो, वाइस चांसलर इस्लामाबाद में वेठासीं, मुंहिंजो अलामा इक़बाल यूनिवर्सिटी जे पिरां मूंखे कैंपस मोरे में ॾे। चई यार ज़मीन ॾींदे? ज़मीन मां थो ॾियां। घणी? एकड़, मुंहिंजो वठि एकड़। ईअं तमामु, मां सम्झ ज़िले में अहिड़ी बिल्डिंग कान ठही आहे अलामा इक़बाल यूनिवर्सिटी जी। सही, सुभान अल्लाह सर। वरी छा थियो जो कॉम्प्रिहेंसिव हाई स्कूल इंग्लिश मीडियम सॼे ज़िले खे 2 मिलिया। हिकिड़ो मिलियो नौशर फिरोज़ खे, ॿियो मिलियो कंडियारे खे। मां बि पंहिंजो पेचो साहिबु दोस्त आहे, सो उन ॾे बि सेक्रेटरी एजुकेशन। मूं चयो यार तूं कमाल थो करी, मोरे में असांखे ॾियणो कोन अथई। चई यार 2 मिलिया, 2 सियासी तौर ते फ़ैसिलो थियो, ॾेई वियो। अहिड़ो तरीक़ो थी सघे थो त मोराई खे ॾियूं स्कूल? चईसीं हुते ज़मीन कान थी मिले कंडियारे में, केरु कोन थो ॾिए ज़मीन। मुंहिंजी ज़मीन ॾींदी, मुंहिंजो घणी? चई 2 एकड़ मुंहिंजो वठि। उते उहो स्कूल ठहे पियो, कॉम्प्रिहेंसिव हाई स्कूल इंग्लिश मीडियम जो स्कूल ठहे पियो। मां जंहिं स्कूल में पढ़ियो हुउसि, उन स्कूल जी सॼियूं बिल्डिंगूं नयूं ठारायूं वर्ल्ड बैंक जे मदद सां। पेचो साहिब जी दोस्त हो, तंहिं करे हुन खां वठी स्कीमूं, प्रोजेक्ट्स, सोलर सिस्टम उते कयो। वरी मुंहिंजी ज़मीनदारी हिते बि आहे, शेख विरके में बि आहे। उते 2015 में स्कूल क़ाइमु कयो। हाणे असांजा ॿार मैट्रिक ताईं पहुता आहिनि, मज़दूरनि जा ऐं ग़रीब हारियुनि जा। ऐं उते बिल्डिंग मूं पंहिंजी ठाराई आहे, ऐं यूनिफॉर्म फ्री, बुक्स फ्री, मंझंदि जी मानी फ्री। हा, पर यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेके बि दोस्त हीउ प्रोग्राम ॿुधंदा, ॿिली धरतीअ तव्हांखे ॾिनो आहे। कोटा सिस्टम न हुजे हा त ऑफिसर एतिरा कोन थियनि हा।
कोटा सिस्टम थियो, इहे माण्हू सिंध जे बुनियाद ते, बल्कि कंहिं एतिरा बि CSP कुझु CSP ऑफिसर अहिड़ा हुआ जो भुट्टे साहिब ग्रेस मार्कूं ॾेई उन्हनि खे पास करे CSP ऑफिसर कयो। उहे पंहिंजे रज़ा जी आहिनि। मेजॉरिटी मां हिते मुंहिंजा दोस्त आहिनि सभु, मां उन्हनि खे मुंहं ते बि चवंदो आहियां, पंहिंजे रज़ा जी आहिनि, पंहिंजे ॻोठ जी मालिकी नथा कनि, ग़रीबनि जा ॿार। मूंखे चवण में कहिड़ो अर्ज़ु आहे त राहू ख़ान बिरोही हुनजो वालिद साहिबु DC जो पटियाल हो। सलाम आहे उन पीउ खे जंहिं हुनखे इन लेवल ते पहुचायो, पर पोयनि मालिकी कयो तव्हां पोइ। सही। केतिरा असांजा CSP ऑफिसर, पुलिस ऑफिसर जंहिंजा माइट ग़रीब आहे, जिन पढ़ाई उन्हनि खे एतिरो कयो, हाणे उहो ॻोठ वञनि ई नथा। उन्हनि ॻोठाणनि जो हक़ु असांजे मथां, उन्हनि ॻोठाणनि जो असां मक़रूज़ आहियूं। जी बिल्कुलु। मोदी साहिबु, अॼु त मुंहिंजी ख़ुशनसीबी जो हूअं त तव्हां असांजा महबूब दोस्त बि आहियो, अॼु मूंखे हीउ मौक़ो 19 सालगिरह जे मौक़े ते मिलियो त आउं बि तव्हां सां बराह रास्त हीअ गुफ़्तगू कयां, ऐं तव्हांजी एज़ अ एंकर, एज़ अ तज़िया निगार, ऐं उनखां पोइ तव्हांजो जेको बेमिसल कमु आहे त तमामु वॾियुनि शख़्सियतुनि सां तव्हां इंटरव्यूज़ कया आहिनि, ऐं तव्हां उन्हनि सां रूबरू वेही उनखे खोलियो आहे, ऐं उनजी ख़िदमतुनि ते साम्हूं उन जूं ॻाल्हियूं आंदियूं आहिनि, त कहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जेके तव्हांखे ट्रू सम्झो था त जेके तव्हांखे वतन परस्त, ऐं ॾिसो न हिकिड़ो हर माण्हू ॻाल्हाए थो, लिप सर्विस आहे, पर अंदरां केरु जेको तव्हांखे वधीक सुठो लॻो त? यार ॾिसो, मां ॿुधायां तव्हांखे त रसूल वशपली जो यस मेराज मोहम्मद ख़ान सचो माण्हू, स्टूडेंट लीडर बि सचो हुयो। भुट्टे साहिबु असांजे मेराज मोहम्मद ख़ान न हुजे हा गॾु त शहरनि में पॉपुलर न थिया। ज़बरदस्त क़िस्म जो बला जो स्पीकर हूंदो, ऐं भुट्टो साहिबु, बल्कि भुट्टे साहिबु 1971 में अप्रैल में टन मोहम्मद ख़ान में ऐलान कयो त ॿिया ॿ मुंहिंजा सियासी जानशीन, हिकिड़ो मेराज मोहम्मद ख़ान, ॿियो ग़ुलाम मुस्तफ़ा खर। बाक़ी त मुमताज़ भुट्टो साहिबु सां थियो, ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई साहिबु थियो। पर इहे ॾिसो न, इहा हिकिड़ी टिपिकल पंहिंजी उनजी हैरारकी आहे, पंहिंजे क़िस्म जी सियासत। पर ॻाल्हि आहे त जेकी इनक़िलाबी माण्हू, इहे मूंखे न लॻा, इहे माण्हुनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी। ॿिया बि पर बाक़ी ॿिया जीअं मीर बलक्षर मज़ारी हो, उहो बि फार्मर प्राइम मिनिस्टर हो, इहे इन्हनि सां मुंहिंजो तमामु वेझो लॻाव हो, वेझो रस्तो हो। सो पर माण्हू नाज़ुक हुया, माण्हू जतोई साहिबु, मज़ारी साहिबु जहिड़ा माण्हू मूं अॼु ताईं कोन ॾिठा आहिनि ॿिया, रख रखाव वारा, तालुक रखण वारा, वास्तो निभाइण वारा। सो बहरहाल मां हिन मामले ॾाढो ख़ुशि नसीबु आहियां, मूंखे दोस्त ॾाढा सुठा आहिनि, मूंखे दोस्त तमामु सुठा आहिनि। भले कॾहिं कॾहिं जेका मिसाल आउं जेकी कुझु आहियां सॼी दोस्तनि खे ख़बर आहे त नसीर मिर्ज़ा जेको लिखे पढ़े थो, या जेको ॻाल्हाए थो, या जंहिं कपिड़नि में वेठो आहे, हर माण्हूअ जो हिकिड़ो को न को पॉलिटिकल बैकग्राउंड बि हूंदो आहे, नज़रियो बि हूंदो आहे, हू जंहिंखे प्रचार करण में उनखे ख़ुशी बि महसूसु कंदो आहे। त ग़ुलाम नबी मोराई जेको आहे, मोराई त हुनजो मोरे जे हुजण जे करे आहे, पर छा था सम्झो त लैला ख़ालिद जो मूंखे हिकिड़ो जुमिलो थो यादि अचे, उहा पंहिंजे सियासी नज़रिये लाइ जॾहिं हुन केरु पुछिबो त चवंदी त फ़लस्तीन तोखां सवाइ मूंखे कंहिंसां मोहबत कोन्हे, ही त हिकिड़ी जनरल पंहिंजी धरतीअ सां मोहबत आहे। त ग़ुलाम नबी मोराईअ जी जेका ज़हनी तरह सां टारगेटेड कमिटमेंट आहे, कहिड़े नज़रिए सां थी सघे? मां तव्हांखे ॿुधायो त जॾहिं असां शागिर्द हुआसीं त जीअं ही यूसुफ लगारी इहे लीडर हुया, त इन्हनि जो कंहिंसां बि तालुक़ु न हूंदो। भुट्टे खे सच चवंदा, भुट्टो त ख़ैर पोइ आयो मैदान ते, भुट्टो साहिबु त आयो 68 में, ऐं पर इहे जेके इहो हिकिड़ो सिंध जो जज़्बो खणी खणंदा आयासीं, अॻिते ईंदा आयासीं। भुट्टे साहिब खे बल्कि मां प्रेसिडेंट हुउसि स्टूडेंट्स यूनियन जो, त मूंखे कराची में तॾहिं लीडर्स खे सॾींदा मां दावतुनि ते, तॾहिं ॾाढा पॉपुलर हूंदा हुआ स्टूडेंट्स। सो मां बि वियुसि कराची, त जतोई साहिब जी लंच हुई, शइ डिनर हुई, त मूं चयो मूंखे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे। चई पुटनो मोहम्मद ख़ान अचिजे, अप्रैल 71 में उते ॻाल्हाईंदासीं। मां यूनियन बचा ॾिना वठी वियासीं, सेक्रेटरी जनरल मां ॿ टे ॿिया, मीर एजाज़ जे बंगले ते वियासीं, ऐं त चई हा छा ॻाल्हाइणो आहे? मूं चई वाई आर यू कमिंग इन द वे ऑफ मुजीब? चई छो? मूं चयो साईं 6 नुकात, सिंध जो जेदाना। कीअं जेदाना? मूं चयो सटियल आहीं, वञी वठिजा, असांखे मुजीब ई रिलीफ ॾींदो, तोखे सिंधी प्राइम मिनिस्टर न खपे? मूं चई न खपे। चई छो न खपे?
मूंखे तव्हांखे यादि आहे असां तव्हांखे सॼो यूनिवर्सिटी में त तव्हां चयो त मां वञण जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए, तव्हां चयो त मां पंजाब जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ु कोन ॻाल्हाईंदुसि, तव्हां वञण जे टोड़ण जी ॻाल्हि न कई हुई। हींअर बि तव्हांजो पंजाब बेस आहे पावर, तव्हांखे उनजे करे थो पावर मिले, असांखे छा ॾींदो? ख़ैर पोइ त वॾी तकलीफ़, तूं कॾहिं खां GM सद जो फॉलोअर थियो आहीं? मूंखे चई, मूं चई मां फॉलोअर त अञा कोन थियो आहियां GM सद जो, तव्हांजो बि कोन आहियां, पर ॻाल्हि इहा आहे त इहो मुजीब खे पावर वठण जो थो करे। ऐं तव्हां एतबार कंदो 70 जे मां जीअं रिलीज़ थियो आहियां नवंबर 70 में, त मां ऐं यूसुफ मेमून असांजो यूनिवर्सिटी जो दोस्त हो, पोइ ब्यूरोक्रेट थियो, उहो ई मां वरी काज़ी फिल्म जी वर्क कई। पोइ वीठो नवाब शामा मोर हुनजे तक में हो, त उन त उनजी वर्क कईसीं, माण्हू लठियूं कयूं उठी वेंदा, जीअं पुटु हुयो तॾहिं वॾो, पर असां मूं वर्क उनजी कई। सो बेसिकली क़ौम परस्त, धरती पसंद, धरती परस्त। अहिड़ी ॻाल्हि ॾांहुं वञो पिया जिते असांखे साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु हिकिड़े लिहाज़ खां असीं उनखे पंहिंजो अदबी गुरू सम्झूं था, जीअं असांखे बार बार चयो आहे त सिंध सां मुहबत करणु, पंहिंजी जेका नई सिंध असांखे मिली, जेका असांजे हिसे में सिंध आई विरहाङे खां पोइ, उन सां मुहबत करणु, उनजी हिफ़ाज़त करणु, उनजो मुहाफ़िज़ थियणु असांखे सिर्फ़ु हिकिड़ी हस्तीअ सेखारियो जंहिंजो नालो आहे साईं JM सईद। हा, इन में तो कुझु असां मां तव्हांखे रुॻो न हिकिड़ो ज़ाहिर आहे इहे इंसिडेंट त आहिनि, हिस्टोरिकल इंसिडेंट्स आहिनि न, ॾिसो न साईं, इन में कहिड़ो शक आहे त साईं JM सईद 46 ताईं मुस्लिम लीग में हो, इन में त कोई शक कोन्हे, रिज़ोल्यूशन पास कयो, ठीकु, जॾहिं त उते ॿिया मकतब फ़िक्र जा माण्हू मुखालफ़त पिया कनि त न करणु खपे, जीअं मुला बख़्श सुमरी जी ॻाल्हि कई। सो इहे ॻाल्हियूं त थींदियूं न, हाणे हिस्ट्री आहे न, हिस्ट्री ते त ॻाल्हाइबो न। इन जो मक़सदु इहो थोरी आहे त कंहिंखे निंदिजे थो, इन जो मक़सदु इहो आहे त असां जेसि ताईं हिस्ट्री न ॻाल्हाईंदासीं, सही ॻाल्हि खे सही न चवंदासीं, तेसि ताईं कीअं थींदो कमु? आउं सम्झां थो त असांखे छाकाणि त असीं मेहरान टेलीविज़न जे सालगिरह ऐं 19 सालगिरह जे निस्बत में मोहराई साहिब जा मुख़्तलिफ़ असीं हिन जी यादुनि जा, ॻाल्हियुनि जा, ख़िदमतुनि जा वर्क वरायूं पिया, पर थोरो वक़फ़ो आहे, उन खां पोइ असीं तमामु अहम सवालनि हलंदासीं। ग़ुलाम नबी मोहराई साहब असां सां गॾु वक़फ़े खां पोइ बि मौजूदु आहिनि। 19 सालनि जूं ख़िदमतूं आहिनि, तवील प्रोग्रामिंग्स आहे जंहिंमें तज्ज़िया आहिनि, ख़बरनामा आहिनि, ड्रामा आहिनि, डॉक्यूमेंट्रीज़ आहिनि, अदबी प्रोग्राम आहिनि, सहरा आहिनि, एग्रीकल्चर प्रोग्राम आहिनि, मेडिकल क्लिनिक्स आहिनि। इहे सभई कंहिं बि चैनल जे लाइ पंहिंजे व्यूअर्स खे पाण सां गॾु हलाइण जे लाइ, उन्हनि जो हमदर्द दोस्त थियण जे लाइ सभु ज़रूरी आहिनि। पर असीं हिकिड़ो दफ़ो ॿीहर मोहराई साहिबु उन्हनि कार्टूननि न हलणु चाहींदासीं। हा, हाणे छा आहे त मूंखे ज़हन में आयो त इहो कार्टून खे अचणु खपे, त कीअं थिए, ॻाल्हि मिंट ॿिनि में कीअं करे वञिजे। सो इहो कार्टून जी स्क्रिप्ट मां लिखंदो हुउसि, ऐं हीअ असांजी टीम मुर्तज़ा मजबूर जेको आहे पुराणो टीम मेंबर आहे मुंहिंजो, इहो पिक करे वेंदो ऐं इहो कम खे बाक़ी इहो कमु कंदो। हुन में फॉर एग्ज़ाम्पल अकबर बादशाह जी सीरीज़ हुई, त हाणे अकबर बादशाह जे ॾाढो अचे थो माण्हू ऐं चए थो अकबर बादशाह 2-3 माण्हू, सिंध जी तइलीम तबाह थी वई, असांजा स्कूल तबाह थी विया, असांजा ॿार कोन था पढ़नि, उस्ताद कोन था अचनि, बिल्डिंग ई कान्हे उस्ताद। अकबर बादशाह बीरबल, हे छा आहे, कहिड़ी सिंध आहे, हीअ मुंहिंजी जनम भूमि आहे, हुनजो इहो हाल कयो अथनि, मिलाए वज़ीर खे, तइलीम जे वज़ीर खे, अलो होॾां वियो त अलो साईं अकबर बादशाह ॻाल्हाईंदो, साईं जन हिते आया आहिनि तव्हां सां ॻाल्हाईंदा, कहिड़ो अकबर बादशाह, हा अरे बाबा असां हिते नोट ॻणे था थकिजी पिया आहियूं, तुंहिंजे अकबर बादशाह घड़ी तइलीम जी लॻी आहे। सही ईअं इन क़िस्म जो ईअं अकबर बादशाह जी सीरीज़ ईअं खोड़ ॻोठाणनि, इन में इहो बि त ॻोठाणा पढ़नि, तइलीम कीअं हासिलु कनि, उत्साह कीअं पैदा थिए, ईअं बि। पर हिकिड़ो सिटायर बि इन में जेतिरे क़दुरु मूं उहे ॾिठा आहिनि त उहे जेके कार्टून जे पुठियां कुझु आवाज़ अहिड़ा बि आहिनि जेके कॾहिं उन मां कंहिं वज़ीर आला जो आवाज़ ते ॿुधण में आहे, कॾहिं कंहिं वज़ीर आज़म जो, कॾहिं कंहिं वज़ीर जो। पर उहो कार्टून स्क्रिप्ट मां ई लिखंदो हुउसि। साॻी तरह सां आउं सम्झां थो त उहे जेके मोटिवेशनल सॉन्ग आहिनि, एजुकेशन, समाजी ख़िदमतुनि जे, फ़क़ीरनि, शागिर्दनि, ऐं इहे सभु सॉन्ग्स केरु लिखंदो हो ऐं हिन जूं ट्यून्स केरु ठाहींदो हो? यार ट्यून्स जी चैनल ते जेको बि कला माण्हू मुंहिंजो वॾो कंट्रीब्यूशन हूंदो, अगरि हू ॻाइण हूंदा ॻाइणा हूंदा ॻाईंदा। इहो बि तव्हांखे मां ॿुधायां त मुंहिंजा कोई 50 खनि कलाम ॻायल आहिनि यूट्यूब ते, जानम यूट्यूब
जानम सॉन्ग्स Okay. यूट्यूब जानम सॉन्ग्स तव्हांखे इहे सभु मिलंदा कलाम नवां सचल जा ॻायल नवां अयाज़ जा ॻायल भला हिकिड़ो जेको ख़ासि आउं सम्झां थो त फ़नून लतीफ़ा खां ॿाहिरि रेडियो क्लिनिक्स टाइप पर असीं ज़राई मुल्क जा या ज़रात पेशा असांजी धरती आहे जंहिंमें असांजे कूद गुज़रान सभु उन्हनि ज़रात ते ई आहे त तव्हांजी जेके ज़रई प्रोग्राम आहिनि तव्हां सम्झो था त उन सां बेनिफिशरीज़ असांखे कुझु फ़ाइदो थियो साईं ॾिसो मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां इहो प्रोग्राम अहिड़ो हुयो जो हारी बि ॾिसंदा ज़मींदार बि ॾिसंदा हा त उन में हिकिड़ो त असां हालतुनि जी ॻाल्हि कंदा हुआसीं अच्छा इहो पहिरियों प्रोग्राम मूं अची शुरू कयो होस्टिंग मूं पाण कई जी हा ऐं छो त मां पाण नंढे हूंदे खां ज़रात में आहियां तंहिं करे उहो कयो ऐं उन मां असां माण्हुनि खे गाइड बि कंदा हुआसीं पॉलिसी मेटर्स बि ॻाल्हि बि कंदा हुआसीं ऐं जेका ज़्यादती थींदी उनजी बि ॻाल्हि कंदा हुआसीं पोइ तंहिं करे असांजो इहो प्रोग्राम काफ़ी मशहूरु हूंदो हुओ इहो टाइम असांजो अहिड़ो हूंदो जो माण्हू शाम जो टीवी चैनल ते ॾिसंदा पर मां तव्हांखे ॿुधायां त इन प्रोग्राम करण जे करे मां जंहिं बि शादीअ में वेंदो आहियां केतिरा वीचारा दोस्त मिलंदा आहिनि पोइ चवंदा आहिनि त साईं तव्हां सिंध दोस्त आहियो एतिरो चवंदा आहिनि ज़रई प्रोग्रामनि जो त इहो आउटपुट आहे पर जेकॾहिं को बि हारीअ जॾहिं ॿिज पोखे थो त उन मां उनजी तवक़ो हूंदी आहे त अम जी उपत थींदी गुल टिड़ंदा पखी ईंदा ख़ुशबू थींदी हिकिड़ो माहौल सुहिणो ठहंदो त जॾहिं ग़ुलाम नबी मोहराई साहिब खे महिरान टेलीविज़न जे सरवाण जी हैसियत में उनजो अमलो बि ॿुधे पियो जंहिंमें उनजा कैमरामैन आहिनि उनजा प्रोड्यूसर आहिनि उनजा मैनेजर्स आहिनि उनजा न्यूज़ कास्टर्स आहिनि त तव्हीं छा था सम्झो त तव्हां गोल अचीव करे विया आहियो उन जी मदद सां मां तव्हांखे ॿुधायां हाणे इहो त मां पंहिंजी ॻाल्हि कंदुसि एनालिसिस ईंदी आहे हिकिड़ी थर्ड पार्टी जी रोज़ ईंदी आहे मूं वटि मां हाणे पंहिंजी ॻाल्हि छा चवां उहा मां कंहिंसां बि शेयर करे सघां थो कुझु नाला वठंदव त मूंखे बि ख़ुशी थींदी त तव्हांजी टीम में जेके ख़ासि तरह सां गुज़िरियल 19 सालनि में जेके मुर्तज़ा मजबूर त शुरू खां आहे मुर्तज़ा मजबूर मुंहिंजे ॻोठ जो बि आहे पंहिंजो बचो आहे असांजो शाहपुर जहानिया ऐं मोरे जो को फ़र्क़ु कोन्हे जी जी ऐं उन वफ़ा कई आहे यको लाॻीतो हलंदो आहे बाक़ी ॿिया खोड़ सिकंदर हूंदो असां वटि उहो ॾाढो का माना शाह लतीफ़ जूं 5 सूर में हुन कई पोइ छॾे पोइ वरी मुर्तज़ा करायूं ओके सो इहे असांखे शुरू में सुठा वर्कर मिलिया सुठा कम वारा मिलिया ॿियो महिरान टीवी जो ॿियो हिकिड़ो कंट्रीब्यूशन इहो आहे त असां हिते न्यूज़ कास्टर्स ट्रेंड कयूं एडिटर ट्रेंड कया उहे कराची विया असां वटि त पघार वञी 20-25-30 न उते 60-70 पघार सो इहो असां इहो ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट जो एलिमेंट बि असां वटि तमामु घणो रहियो मखदूम साहिबु तालिबुल मौला जेको शेयर मुंहिंजी दिलि चए थी आउं तव्हांखे ॿुधायां छाकाणि त जेके बि प्राइवेट चैनल्स जा जेके मालिक आहिनि चइबो ईअं आहे त उहे माना ॾियणु कोन सिखिया आहिनि रुॻो वठणु सिखिया आहिनि पर जॾहिं असीं तव्हांजे नाले ते था अचूं त असांखे प्रैक्टिकली ख़बर आहे त ॿियनि मालिकनि जूं पंहिंजूं पॉलिसीज़ आहिनि इन ते मूंखे मखदूम साहिब तव्हांखे शेयर ॿुधाइणो आहे ऐं तव्हांखे प्रोवोक करिणो आहे त तव्हीं आने जो जवाबु ॾियो मखदूम तालिबुल मौला जी शेर आहे अगरि ख़िदमत करण जी नाहे ताक़त तालिबुल मौला अगरि ख़िदमत करण जी नाहे ताक़त तालिबुल मौला त पोइ मखदूमी दुनिया में वॾो मनसब त कोन्हे को जागीरदार हुजणु कंहिं चैनल जो मालिक हुजणु या कुदरत हुनखे जेकॾहिं मालामाल कयो आहे वॾो माण्हू मुंहिंजो हुन सां हुई तमामु न्याज़ ऐं तव्हांजी ख़िदमतुनि ॾे थो अचां त कुदरत तव्हांखे हर लिहाज़ खां हिकिड़ो ख़ुशहाल पंहिंजे घर जो फ़र्द करे पैदा कयो आहे पर तव्हां ॾियण खां वधीक वठण खां वधीक ॾियण जो जेको हुनुरु आहे उन में तव्हां अॻिते हली अञा छा छा करणु चाहियो था स्कूल कॉलेज या मुख़्तलिफ़ जेके तव्हां फाइनेंशियली मदद कई आहे या हमदर्दाना ख़िदमत मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो जेको असांजा ॿार पढ़नि पिया जेके फ्री जी उन में मूं ॿारनि खे चयो आहे तव्हां मूंखे A ग्रेड खणी ॾियो तव्हांजी बाक़ी तइलीम डॉक्टरी ते मां कराईंदुसि तव्हांखे डॉक्टर इंजीनियर मां कराईंदुसि मूंखे A ग्रेड खणी ॾियो ॿियो ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां असां सिंधी माण्हुनि खे अफ़सोस सां चवणो थो पए ॻाल्हियूं घणियूं था कयूं त भई कराची कब्ज़ो कंदासीं तव्हां एतबार कंदो कल्ह मूंखे 2 तपेदार हिकिड़ा उते मिलिया बिलीव मी मूं पुछियो मां वोट तव्हां न दाख़िल कया जे ॻोठ 2 ॼणनि मूं चयो तव्हां ज़ालिमो तव्हां कराची में 8 सालनि 10 सालनि कराया पिया आहियो तव्हां वोट त हिते दाख़िल करायो शनाख़ती कार्ड इहो कीअं थींदो अड़े मूं चयो तव्हांखे रुॻो पैसा कोन था अचनि
सिंपल ॻाल्हि आहे, तव्हां हिते वञी दरख़्वास्त ॾियो, मुंहिंजो घरु आहे, मां हिते रहणो थो, मुस्तक़िल मुंहिंजो पतो ई आहे, मूं तव्हांजो शिनाख्ती कार्ड चेंज थी वेंदो, वोटर लिस्ट बि चेंज थी वेंदी। सिंधी माण्हू जेको पढ़ियलु लिखियलु आहे, सिविल सोसाइटी आहे जंहिंखे चऊं, उहे खोड़ आहिनि इदारा, सिंध वी आहिनि, सिगा आहे, साईं तव्हांजूं रिफॉर्मर, मुंहिंजा सभु दोस्त आहिनि, पर मूंखे उन्हनि खां शिकायत हिकिड़ी आहे त जेको कमु करणु खपे उहो कोन था कनि। इहे ई माण्हू पंहिंजा पंहिंजा यूनिट सचल ॻोठ में ॿियनि जाइनि ते क़ाइमु करे ऐं उते माण्हुनि खे ट्रेनिंग ॾियनि। ड्राइवर खे मां उते वियुसि वञी सचल ॻोठ में, ॿिनि चइनि सोशल एक्टिविस्ट सॼियुमि, मूं चयो तव्हां ड्राइवर मूंखे नंढड़ो हिकिड़ो कमरो वठी ॾियो, नंढड़ी जाइ वठी ॾियो, तव्हां ड्राइवरनि खे रिक्रूट कयो, उन्हनि जी ड्राइविंग जे पैसा मां ॾींदुसि। पर जेकॾहिं असां सभु गॾिजी इहो कमु कयूं त कराची, साईं कराची में तव्हांखे सेटल ईअं ॾाढो ॾुखियो थींदो, तव्हांजा वोट बि न हुजनि, तव्हांजो कार्ड बि न हुजे, जेॾी महिल हिकिड़ी गोली लॻी वटि सभु भॼो ॻोठु, इन मां कहिड़ो फ़ाइदो। असांखे मालिक आहियूं हिन धरतीअ जा, जेकॾहिं कराचीअ में मालिकी करणी आहे त इन्हनि ग़रीबनि खे पेट्रोनाइज़ करे इन्हनि ग़रीबनि खे सेटल करण जो रस्तो ॻोल्हियो। ऐं आख़िरी सुवाल ॾाढो थो हलां, हूअं त ज़ाहिर आहे त हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो डिघो सफ़र आहे ज़िंदगीअ जो ऐं ख़िदमतुनि जो। मोरे साईं ॾिसो, जॾहिं रेडियो पाकिस्तान हिकिड़ो अकेलो मीडिया हुयो त पोइ उनजी शहनशाही हुई, पोइ वरी उन सां गॾु पाकिस्तान टेलीविज़न आयो त थोरो शेयर थी वियो, ऐं पोइ वरी जॾहिं पिमरा आयो त पोइ त प्राइवेट चैनल्स जेके आहिनि से ईंदा विया। पर ॻाल्हि इते ख़तमु कान थी थिए न, ॻाल्हि इतां थी शुरू थिए जितां सोशल मीडिया विच में टिपी पियो आहे। इन करे हीअ जेके चैलेंजिस आहिनि उन्हनि खे तव्हां छा था सम्झो त कीअं हल करे थो सघिजे? प्राइवेट चैनल असांजे लाइ तमामु घणियूं मुश्किलातूं आहिनि असांजे लाइ, छो त हू त जेको आहे अञा सोशल मीडिया ते हुकूमत या पेमरा पहुती कान्हे न, उते कंट्रोल नथी करे सघे न। असां वटि तमामु घणियूं पाबंदियूं आहिनि, पेमरा आहे, रेगुलेटरी अथॉरिटी आहे, ॿियूं खोड़ एजेंसीज़ आहिनि जिन सां असांखे डील करिणो थो पए। सो असांखे वधीक केयरफुल रहणो थो पए, ऐं असांखे इहो बि ॾिसणो थो पए त का अहिड़ी ॻाल्हि न थिए जो सुभाणे तकलीफ़ में अचे इदारो, इदारे खे बि बचाइणो आहे। मुश्किलात हा तमामु घणियूं आहिनि हींअर, छो त फाइनेंशियली ॾिसो न, मुल्क में का इकनॉमिक एक्टिविटी कान्हे, इकनॉमिक एक्टिविटी कान्हे त एडवर्टीज़मेंट किथां अचे? ठीकु, सभु कुझु पोइ हिते आहे, रिवर्स गियर में आहे, पेर ब्रेक ते आहे, अॻिते तरक़ी कोन था कयूं। सो तंहिंजे करे सची थो ॿुधायां वॾो थ्रेट अथव ख़ासि तौर ते सिंधी चैनल्स खे, ऐं उन्हनि जे स्टाफ खे वॾो थ्रेट आहे बेरोज़गारी जो। जी हा सर, बिल्कुलु वॾी बेरोज़गारी थींदी, छो त हींअर जेकॾहिं तव्हां घरां ॾेई इदारो हलायो था केतिरो हलाईंदो? सर तव्हां ॾाढे हिकिड़ी जश्न जे सालगिरह जे ॾाढे दुखदायक नोट ते पिया अचो, पर आउं वरी हिनखे थोरी ख़ुशगवारीअ सां थो ॻंढियां ॻाल्हि खे, त जॾहिं ग़ुलाम नबी मोहराई जंहिंखे माल कयो आहे मौला साईं, त उहो जॾहिं ख़ुशि हूंदो आहे न, बादशाह जॾहिं ख़ुशि थींदो आहे त उहो ख़ुशीअ में पंहिंजी माला लाइ हुनखे बख़्शे छॾींदो आहे। त ग़ुलाम नबी मोहराई खे जेकॾहिं को पंहिंजो प्रोग्राम के प्रोड्यूसर जो सुठो लॻे त उन वटि प्यार जे इज़हार जो जेको आहे मां पघार वधाए छॾींदो आहियां, हुनजी पघार वधाए छॾींदो आहियां। मुंहिंजा जेके की पोज़ीशन्स आहिनि न मुंहिंजूं, सो उहे मुंहिंजी जान जिगर आहिनि, उहे दोस्त आहिनि मुंहिंजा, मतिलबु इहो मां उन्हनि जे लाइ मालिक न आहियां, पर वी आर कलीग्स। सो तंहिं करे असांजी टीम बि तॾहिं ठीकु आहे जो असां ठीकु हलायूं। भला इंसानी जेके माना जज़्बात हूंदा आहिनि उन में हिकिड़ा त ख़ुशीअ जा हूंदा आहिनि, ऐं ॿिया वरी अहिड़ा हूंदा आहिनि जो माण्हू आख़िर अंडर प्रेशर बि अचे थो, ऐं पोइ उनखे कावड़ नाराज़गी, ऐं उन में ग़ुलाम नबी मोहराई साहिबु माना सब्र कंदा आहिनि या पंहिंजे लफ़्ज़नि जे दायरे मां ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि। कॾहिं मां तव्हांखे ॿुधायां थो, ॾिसो ॻाल्हि आहे त जंहिं सोसाइटी में असां रहूं था न, तव्हां उन सोसाइटीअ में कॾहिं माण्हू थिए थो, तंग थिए थो, इन में को शक कोन्हे को, पर हाणे छा आहे त पोइ वरी गिराटड़ी बि विझे थो। इहो ई पुछण वारो, हा, गिराटड़ी बि विझणी थी पए, कम खे हलाइणो आहे। पर हाणे छा आहे त प्रेशर्स एतिरा आहिनि जंहिं मुल्क में पाण रहूं था। ॾिसो न, मक़सदु सूबनि जी ॻाल्हि आहे या जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि आहे त उन ते बि पाबंदियूं त बाबा तव्हांखे हेतिरो हीअ अथव, हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे बाबा, मुंहिंजी धरती आहे, मुंहिंजी माउ आहे, मां हुनजे लाइ कीअं न ॻाल्हाईंदुसि यार। केॾी सुठी ॻाल्हि तव्हां ॿुधाई, ऐं बिल्कुलु तव्हां कन्फेस कयो आहे त
त तव्हां जॾहिं नाराज़ थियो था त उहो बि हिकिड़ो बहरहाल मरहलो आहे, पर पोइ तव्हां न फ़क़ति गिराटड़ी पायो था पर उनजो पघार बि वधाए था छॾियो। न ॿुधो मां तव्हांखे ॿुधायां, ॾिसो न इंसानु आहियूं न, ज़ाहिर आहे को नुक़सानु कंदो या ग़लति कमु कंदो या ज़िमेदारी जो मुज़ाहिरो न कंदो त कावड़ त ईंदी न, छो त हेॾी सारी ज़िमेदारी कंहिंजे मथां हुजे उहो न करे गैर ज़िमेदारी जो मुज़ाहिरो करे त ईंदी न। पर जेको मुज़ाहिरो पंहिंजो ड्यूटी करे थो, कमु वक़्त सां पंहिंजो कमु करे थो त पोइ उन खां पोइ नाराज़गी जो को सुवाल ई कोन्हे। बिल्कुलु बिल्कुलु हिकिड़ो रवायती सवाल आहे जिते असीं पंहिंजी गुफ़्तगू ख़त्मु कंदासीं। हूअं त ॾिसो शाह लतीफ़ जो रिसालो आहे न, रिसालो माना पैगाम आहे, बिलाख़िर भिटाईअ खे बि पैगाम ॾियणो पियो आहे त वखर सो विया जो पे पुराणो न थिए। ग़ुलाम नबी मोराई साहिबु जेको उणी जश्न सालगिरह आहे असांजी मेहरान टेलीविज़न नेटवर्क जी, त को मैसेज, को सुहिणो, को न्यापो, का दिलजोई, का मोहबत जो इज़हार। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो हिकिड़ो वन पॉइंट एजेंडा आहे सिंध जे लाइ, उहो आहे तइलीम। उहो आहे तइलीम। जेकॾहिं असां माण्हू तइलीम याफ़्ता थियासीं, तइलीम माना क्वालिटी एजुकेशन, इहा कापी कल्चर वारी न। जेकॾहिं क्वालिटी तइलीम आहे त पोइ तव्हां सिंध खे परवाह न आहे। पर जेकॾहिं सिंधी अणपढ़ियल आहे ऐं सिंधी इहे वीचारो तव्हां ॾिसो ॿाहिराड़ी, तव्हां हाणे ॾिसो न गुरबत जी हालत छा आहे। ऐं असांजी बदकिस्मती सोसाइटी जी आहे त असांजो वॾेरो, असांजो पीर उहो असांजो न आहे, हिन ग़रीब माण्हू जो न आहे। हिननि जा वॾा ग़रीब माण्हू जा हुआ, ॻोठनि में रहंदा, मरणे परणे गॾु हूंदा। हींअर लंडन में, दुबई में घर वरिता अथनि, कराचीअ में अचनि ई कोन था ॻोठनि में, त ॻोठनि में आहे छा, कमदार पिया था हलाइनि। सो तंहिंजे करे मां इहो चवंदुसि सिंधी माण्हू पढ़ी पए, मां चवंदो पंहिंजा कपिड़ा विकिणी बि बचा पढ़ायो, हुनरमंद कयो। ग़ुलाम मोराई साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। अॼु ही जेको असीं पंहिंजे 19 सालगिरह ते तव्हां सां निहायत इख़्तिसार सां असां गुफ़्तगू कई आहे। कई पहलू आहिनि, कई पहलुअनि ते तवील गुफ़्तगू बि थी सघे थी, पर आउं सम्झां थो त तव्हां पंहिंजी हैसियत में ऐं पंहिंजे पूरे सिंधी वतन परस्त सिंध जे हिकिड़े सपूत जे हुजण सां जेके ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं, जंहिंजे बुनियाद ते अॼु बि असांजो मेहरान टेलीविज़न जो जेको स्क्रीन आहे उनखे असांजे लखनि जी तइदाद में असांजा माण्हू ॾिसनि था। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांखां मोकिलायूं था ऐं आउं प्रोग्राम जी तव्हांजे थोराइते हुजण सां गॾोगॾु इनायत बलो साहिब जो हिकिड़ो शेर पढ़ी उन ते मोकिलाईंदुसि त मुंहिंजो कंहिंसां भली निबाह न थिए, नाओ तारीफ़ वाह वाह न थिए। मुंहिंजो कंहिंसां भली निबाह न थिए, नाओ तारीफ़ वाह वाह न थिए। काफ़िलो वाट में लुटियो बि त छा, मुंहिंजी तारीख़ शल तबाह न थिए। पंहिंजी तारीख़ जे मुहाफ़िज़ जी हैसियत में ग़ुलाम नबी मोराई साहिबु ज़िंदाबाद। सदाईं। थैंक यू।